ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं। मां आत्मा भ्रुकुटी जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करे मन में कोई बि ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधायो। कोई बि ॻाल्हि हुजे त ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा अॼु असांखे चवनि था कि हिन सृष्टि ते असां आत्मायूं पाट था वॼायूं न, त असांखे पाट वॼाईंदे हुए माण्हू जॾहिं इंसान खे कुझु कोई वॾे घर जो हूंदो आहे, कोई पढ़ियल लिखियल हूंदो आहे, कोई छा हूंदो आहे, त ॿियो जेको बि हुनजो जीवन में अगरि कोई ऊच पद में हूंदो आहे न, चाहे हुनजा माउ पीउ वॾे पोज़ीशन ते हुजनि या उहो पढ़ियल लिखियल हुजे या जास्ती कमाईंदो हुजे, त बाबा चवनि था ॾिसो त हुनखे न अलॻि ई नशो हूंदो। उहो ख़ुदि खे ॾाढो वॾो सम्झंदो आहे कि मां ॾाढो वॾो आहियां, मां पैसे वारो आहियां, मां पढ़ियल लिखियल आहियां, मुंहिंजा माउ पीउ ॾाढा वॾा आहिनि या फलानो फलानो, मूंखे इहो कमु ॾाढो सुठो ईंदो आहे। हुन हिसाब सां हुनजी स्थिति ॾाढी वॾी हूंदी आहे। त परमात्मा चए थो इहे त ॾिसो देह जी स्मृति, कोई चीज के ध्यान में रखे, देह के ध्यान में रखी, देह जे संबंध पदार्थ वस्तु वैभव हिन चीजनि जे कारण असांजी स्थिति वॾी थी वेंदी आहे। लेकिन परमात्मा छा चईंदो आहे कि तव्हां सदा पंहिंजी ऊंची स्थिति ठाहे रखो। कीअं कि मां परमात्मा आत्मा आहियां, मां परमात्मा जो ॿार आहियां। मां आत्मा आहियां ऐं मां परम पिता परमात्मा जो ॿार आहियां न। भॻवान खां वॾो कोई थी सघंदो आहे? अॼु छा आहे, माण्हू खे स्थूल चीजूं जेके अखियुनि सां नज़र अचनि थियूं न, हुननि जो हुनखे नशो आहे, हुननि खे नशो हूंदो आहे, उन्हनि जो हुननि खे ॾाढो ऊंचो गर्व हूंदो आहे, जेके कलयुगी दुनिया में घमंड चईंदा आहिनि, बाबा चईंदा आहिनि अभिमान। त इहे अशुद्ध अभिमान हूंदो आहे न, इहे असांखे जीवन में किराईंदो आहे। कई बार माण्हू जेतिरो वॾो हूंदो आहे ओतिरो निर्वाण बि हूंदो आहे, अगरि उहो भॻवान सां जुड़ियल हुजे त। न त अगरि भॻवान सां जुड़ियल न हूंदो न, त उनखे अशुद्ध अभिमान हूंदो, पंहिंजे पैसे संबंध जो, पंहिंजी डिग्री जो, पंहिंजी प्राप्तियुनि जो। लेकिन परमात्मा छो जे आत्माउनि जो पीउ आहे न, त उहो असां आत्माउनि खे चवनि था कि तव्हांखे हाणे शुद्ध अभिमान हुजणो खपे। शुद्ध अभिमान कि मां आत्मा आहियां, मुंहिंजो बाप परमात्मा आहे, मां भॻवान जो ॿार आहियां। वैसे बि माण्हू चईंदा आहिनि कि तुम माता पिता सां बालक तुंहिंजा। लेकिन असां तव्हां कॾहिं पंहिंजे पाण खे सम्झो? जीअं तव्हांजा देहिक माउ पीउ तव्हांखे सदा यादि रहंदा आहिनि, यादि रहंदा आहिनि न, सॼो ॾींहुं देहिक माउ बाप संबंधी यादि रहंदा आहिनि, ऐं नशो चढ़ंदो आहे न, हू कॾहिं इहे नशो चढ़ियो अथव कि मां परमात्मा जो ॿार आहियां? छो जे असांखे अञा ताईं पतो ई न हुयो न कि मां आत्मा परमात्मा जी ॿार आहियां। माण्हू ईअं ई देह ख़ुदि खे शरीर सम्झी करे था चईंदा न मां भॻवान जी ॿार आहियां, कॾहिं बि न सम्झ में ईंदो। त जॾहिं असां ख़ुदि खे आत्मा सम्झंदासीं कि भई मां आत्मा ऐं शरीर ॿ चीजूं आहियूं, असांजे शरीर जे अंदरि आत्मा आहे तॾहिं त शरीर हले थो न। त असां आत्माउनि खे जॾहिं दुख थींदो आहे, भई शरीर खे दवाई ॾेई सघंदो आहे असांजो देहिक माउ बाप संबंधी, लेकिन जॾहिं असांजी आत्मा खे दुख हूंदो आहे त असांखे सभु छा चईंदा आहिनि? हुन समय माउ पीउ बि संबंधी बि इहे चईंदा कि भॻवान खे यादि कर, भॻवान खे यादि कर। छो जे आत्मा जो दुख, आत्मा खे जेको दुख जी फीलिंग थिए थी, आत्मा खे जेको परेशानी थिए थी, डॉक्टर्स त पंहिंजो कमु कंदा। कई बार छा थींदो आहे,
की शरीर त ठीक थी वेंदो आहे, लेकिन माण्हू अञा ताईं चईंदो आहे मूंखे सूर आहे, सूर आहे, सूर आहे, मूंखे सुठो नथो लॻे। डॉक्टर वरी चेकअप कंदा, चईंदा सभु कुझु ठीकु आहे, कुझु गड़बड़ी न आहे। ऐं जेको माण्हू बीमार हूंदो आहे, परेशान हूंदो आहे, उहो त चईंदो आहे न मूंखे त सूर आहे, मूंखे त ईअं थो थिए, ईअं थो थिए। त इहे अंदरि छा थींदी आहे, आत्मा भोगना भोगदी आहे, जेका हुनजा पूरा कर्म हूंदा अथसि न, हुनजी भोगना आत्मा भोगदी, आत्मा खे कष्ट थींदो रहंदो आहे। लेकिन ये डॉक्टर्स खे बि पतो न आहे, दैहिक संबंधन खे बि कुझु सम्झ में नथो अचे, त परमात्मा ॼाणदो आहे कि असांखे कोई बि दुख परेशानी अचे थी त ये असांजी आत्मा दुखी थींदी आहे न, आत्मा पाप कर्म कंदी आहे न, त हुनजी भोगना हुनखे भोगणी पवंदी आहे। त शरीर खे चोट एॾी न आहे, लेकिन अगरि तव्हांखे जास्ती फीलिंग थिए थी त सम्झो ये मां पंहिंजे पापनि जो भोगना मां भोगां थी, उन समय परमात्मा ई असांजी उन सूर जी फीलिंग खे ख़तम करे सघंदा आहिनि, ॿियो कोई बि न। त असांखे भॻवान खे यादि करणो खपे। त ॾिसो, लेकिन असां कॾहिं बि तव्हां दैहिक हिन बाबा जेसि ताईं स्वयं परमात्मा असांखे न ॿुधाए ते कॾहिं असां भक्ति मार्ग में ईअं सोचियो भई उहो मुंहिंजो पीउ आहे। कॾहिं तव्हां जीअं पंहिंजे माउ पीउ सां ॻाल्हाईंदा आहियो, कॾहिं मन ई मन में हुन पीउ सां ॻाल्हायो अथव, हुन पीउ खां हाल वाल वरितो अथव, हुन पीउ खां कुझु पुछियो अथव, हुन पीउ जो ध्यानु कंदा आहियो? न, माण्हू त बसि हा भई वाहिगुरु वाहिगुरु चयो, इहो कयो, काथे वाहिगुरु असांजे जीवन में विघ्न न विझे, काथे इहे भॻवानु असांजे जीवन में परेशानी न विझे, हल मथो टेक, पैसा विझ, हल कमु थी वियो। इहे ई थींदो न, कई माण्हू ड्रिजी ड्रिजी करे अमृत वेलो कंदा आहिनि, कई माण्हू ड्रिजी ड्रिजी करे पाठ पूजायूं कंदा आहिनि, भक्ति कंदा आहिनि, कि काथे भॻवानु असांजे जीवन में विघ्न न विझे, काथे असांजे कम में कुझु गड़बड़ी न थी वञे। कई बार माण्हू जल्दी जल्दी में भॻवान खे जो पाठ न करे सघंदा आहिनि, मंदिर टिकाणे नथा वञी सघनि, ऐं हुननि जो उन ॾींहुं कमु बिगड़ी वियो, चईंदा ॾिस मां टिकाणे न वयमि न, इन करे कम ई बिगड़ी वियो। मतलब कि भॻवान, हिकु त तव्हां भॻवान त मथे रहंदो, हिकु त टिकाणा मंदिर ठाहे करे हुनखे विहारियो अथव, उहो वेठो थोड़ी आहे, उहो त तव्हां पत्थरनि जी मूर्ति ठाती आहे, हा भई भावनावश भावना सां तव्हां हुन पत्थर जी मूर्ति में बि भॻवान खे यादि करो त हुन द्वारा तव्हांखे फल जी प्राप्ति कराईंदो आहे, लेकिन हुन में सदा थोड़ी वेठो हूंदो आहे। उहो त हुन समय थोड़ो समय उहो हुन में शक्ति भरदो आहे ऐं तव्हांखे मिलंदी आहे। त बाबा चए थो मां त मथे वेठो हूंदो आहियां। सम्झो तव्हां टिकाणे मंदिर न बि वञी पायो त तव्हां घर वेठे मूंखे 1 मिंट यादि करो, ख़ुदि खे आत्मा सम्झी मूंखे मथे यादि करो, ऐं तव्हां चओ न कि हलो बाबा अॼु कमु आहे, हलो कमु था करणु हलो, हुनखे बि साथ वठी हलो न, ख़ुदि ई कम में छो था बिज़ी थियो, हुनखे बि बिज़ी करायो। जॾहिं असांखे सदा इहे यादि रहंदो कि मां आत्मा परमात्मा जी संतान आहियां, तॾहिं असांजी ऊची स्थिति रहंदी, ऐं उहो ऊची स्थिति में न अभिमान न हूंदो। भई हिते त कोई वॾे माउ पीउ जो ॿार हुजे न, त हुनखे नशो हूंदो आहे, अभिमान हूंदो आहे थोड़ो बहुत, कि मां वॾे माउ पीउ, मुंहिंजा माउ पीउ एॾा वॾा आहिनि, थोड़ो हलण चलण ॻाल्हाइण में थोड़ो अलॻि हूंदो आहे। कई कई त बि निर्माण हूंदा आहिनि, पर ज्यादातर त ईअं ई हूंदो आहे न। त बाबा चवनि था कि उन ॿारनि में उल्टो नशो हूंदो आहे, पोइ उहो पंहिंजे कॾहिं कॾहिं पंहिंजे उल्टे नशे जे कारण ॿियनि खे नुक़सान बि पहुचाईंदा आहिनि। लेकिन परमात्मा जो असांजी आत्मा जो पीउ आहे, अगरि असां सदा इहे नशे में रहंदासीं न कि मां आत्मा परमात्मा जो ॿार आहियां, त असां में कहिड़ो गुण ईंदो, असां परमात्मा जी सभिनि खे सुख ॾींदासीं, शांति ॾींदासीं, ख़ुशियूं ॾींदासीं, सभिनि जी मदद कंदासीं, न कि उल्टे नशे में अची माण्हुनि जो नुक़सान करूं या ख़ुदि खे वॾो ॿियनि खे नंढो सम्झूं।
अगरि असांखे सदा इहा स्मृति रहंदी की मां परमात्मा जो ॿारु आहियां, त मां ॿियनि खे अगरि माण्हू दुखी परेशान आहिनि बि त मां ॿियो ई उन्हनि जी मदद कंदमि न। कीअं मदद पाए? भई भॻवानु असांखे कीअं मदद कंदो आहे? शक्ति ॾेई करे, गुण ॾेई करे, सम्झ ॾेई करे। असां बि हुनखे हुनजे प्रति शुभ भावना शुभकामना रखी करे हुनजी मदद करूं। ईअं न असां वेही हुननि खे पैसा आदि या कपिड़ा आदि या चीजूं आदि ॾियूं न। असां परमात्मा जा ॿार आहियूं। अगरि तव्हांखे ॾेई सघंदा आहियो त ॾियो, न त परमात्मा जो ॿार आहियूं, हिन करे असां हुननि जे लाइ सुठी दुआ करे सघंदा आहियूं, हुननि जे लाइ सुठो संकल्प करे सघंदा आहियूं, हुननि खे सुठी ॻाल्हियूं ॿुधाए सघंदा आहियूं न। त बाबा चवनि था हिन रीति जीअं वॾा माण्हू ग़रीबनि खे दान ॾींदा आहिनि न, उहे ई असां वॾे वॾे बाबा जा ॿार ॿियनि खे छा दान ॾियो था? गुण, शक्ति, ज्ञान। सभिनि जे लाइ सुठी कामना करो कि सभई सुखी थी वञनि। कोई तव्हांजे साम्हूं अशांत माण्हू अचे त हुनजे लाइ छा चईंदा? इहे त आहे ई अशांति, ईअं ई ॻाल्हाईंदी आहे। कई माण्हुनि जी आदत हूंदी आहे न, कुझु बि थोरो सो रिप्लाई कंदा न त थोरो गुस्से में कंदा, थोरो वॾेपन में कंदा, थोरो कड़वी आवाज सां कंदा, तीखी आवाज सां कंदा। चईंदा आहिनि मुंहिंजो नेचर अहिड़ो न आहे, लेकिन मुंहिंजी आवाज़ अहिड़ो आहे, मुंहिंजो तरीक़ो अहिड़ो आहे, मुंहिंजो स्वभाव अहिड़ो आहे। ऐं तव्हां आहियो परमात्मा जा ॿार, त तव्हांखे अगरि उहो हिन रीति जवाबु ॾे त तव्हां छा कंदव? हीअं चईंदव अरे हीअ त छिती आहे, हीअ त तीखी आहे, हीअ त कड़वी आहे, हीअ कीअं थी ॻाल्हाए? हीअ त की असां अगरि परमात्मा जा ॿार आहियूं त असां हुनखे छा कंदासीं? हुनजो रिस्पॉन्स ॿुधी करे हुनजे लाइ शुभ भावना रखो, ठीकु थी वेंदी। एतिरो सोचण में छा थो वञे? कंहिंजो हूंदो आहे न, कोई अगरि ॻाल्हि सुठी बि न लॻंदी आहे न त थोरो हल्की मुस्कुराहट सां शांत सां रिस्पॉन्स ॾींदा आहिनि। ऐं कोई कंहिंजो नेचर हूंदो आहे, थोरो बि कुझु चए न त जल्दी भड़की वेंदा, जल्दी उल्टो सुल्टो सोचदा। अहिड़ा माण्हू न ॾाढा इनसिक्योर हूंदा आहिनि कि अरे मूंखे ईअं छो थी थिए, मां ईअं थोरी आहियां। ऐं कोई माण्हू समझदार हूंदो आहे त उहो बि सम्झी करे असांखे बि हुन रीति आंसर ॾींदो, चिड़ंदो न, गुस्से में न ईंदो, उल्टो तेज आवाज में जवाब न ॾींदो। त कहिड़े बि नेचर वारो माण्हू हुजे, लेकिन असांखे सदा इहे ध्यानु रखिणो आहे कि असां कंहिंजा ॿार आहियूं? परमात्मा जा, शिव बाबा जा। शिव बाबा खे असां उनजा ई अलॻि अलॻि इहे गुरु, अल्लाह, ईश्वर, भगवान, इहे निराकार परमात्मा जा ई अलॻि अलॻि नाम आहिनि, लेकिन उन्हनि जी असली नाम उन्हनि जो शिव आहे। तॾहिं त ॾिसो शिवलिंग चईंदा आहिनि न, कॾहिं शंकर लिंग चयो आहे? त शिव अर्थात परम पिता परमात्मा। ऐं हमेशा चईंदा आहिनि ब्रह्मा विष्णु शंकर देवता, शिव परमात्मा नम। त शिव परमात्मा आहे, हिकु आत्मा आहे। असांजी आत्मा वटि पंहिंजो शरीर आहे। असांजी आत्मा, सभिनि आत्माउनि वटि पंहिंजो पंहिंजो शरीर हूंदो आहे। कृष्ण जी आत्मा वटि पंहिंजो शरीर आहे, राम जी आत्मा जो पंहिंजो शरीर आहे, ब्रह्मा विष्णु शंकर जी आत्मा खे पंहिंजो शरीर आहे। ये सभिनि खे पंहिंजो पंहिंजो शरीर हूंदो आहे, हर आत्मा खे। ॾिसो, हिकु परमात्मा खे पंहिंजो शरीर न आहे। शरीर आहे न, आत्मा जो घर हूंदो आहे। मतलब भगवान अर्थात जंहिंखे पंहिंजी आत्मा जे लाइ घर ई न आहे, जो सदा मथे रहंदो आहे, हेठि ईंदो ई न आहे, त हुनखे शरीर रूपी घर वठिणो ई न पवंदो अथसि। त जॾहिं आत्मा शरीर में ईंदी आहे न, तॾहिं उन्हनि जी जनम मरण जे चक्कर में ईंदे ईंदे उनजी शक्ति ख़तम थींदी वेंदी आहे। ऐं परमात्मा अर्थात भगवान कॾहिं पंहिंजो शरीर वठंदो ई न आहे, त उहो जनम मरण में ईंदो ई न आहे, त हुनजी शक्ति ख़तम थींदी ई न आहे। हिन करे उहो मथे वेठो हूंदो आहे, शक्तिशाली आत्मा आहे।
इन करे हुनखे भगवान चईंदा आहिनि। भगवान अर्थात भाग्य ठाहिण वारो। सिंपल। माण्हू एॾो करनि था भगवान भगवान भगवान। भगवान छा आहे? केरु आहे भगवान? माण्हू ॾिस हिकु भगवान जे नाम ते केॾो ठगी था करनि, केॾी महिनत था करनि, केॾो हिक ॿिए खे परेशान था करनि, हिक ॿिए खे धोखो था ॾियनि। हिकु मां भगवान 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 करे माण्हू अलाए छा छा करे थो भक्ति में न, पंहिंजे शरीर खे ई ख़तम थो करे छॾे। असां ईंदो मां व्रत जप तीर्थ करां थी भगवान खे ख़ुशि करण लाइ। अरे भगवान आहे केरु? थींदो बसि भगवान आहे, बसि हुनजी भक्ति कबी आहे, नाम जपो आहे। छो करूं भई एॾी हुनजी भक्ति? माण्हू वटि खाइण लाइ न आहे, माण्हू दिए घी जा दिया छो था जलाइनि भई हुनजे अॻियां? खाइण लाइ चीजियूं न आहिनि। अहिड़ो भगवान केरु आहे इहे भगवान जंहिंजे अॻियां ई माण्हू हिनजा घी जा दिया था जलाइनि, घी सां हुनखे सनानु था कराइनि। कृष्ण ऐं राधे खे ॾिसो, माण्हुनि वटि खाइण लाइ न, हुननि जी मूर्तियुनि खे अलाए किसे किसे सनानु कराईंदा हुई। खेल ई लॻो पियो आहे न, छो जी माण्हुनि खे पतो न आहे भगवान केरु आहे। भगवान केरु आहे? छो था हुनखे यादि था करो? पहिरीं ॻाल्हि त भगवान केरु आहे ऐं हुनखे छो यादि कंदा आहियूं? भगवान खे छो यादि कंदो आहे माण्हू? दुख में। दुख कंहिंखे थो थिए? आत्मा खे थो थिए न। त आत्मा खे दुख थिए थो, इन करे आत्मा भगवान खे यादि थी करे। त आत्मा जो दुख केरु दूर कंदो? हुनजो पीउ परमात्मा। त भगवान अर्थात परमात्मा। भगवान भगवान छो हुनजो नाम चईंदा आहिनि? छो जो उहो असांजो भाग्य ठाहींदो आहे, असांजा दुख दूर कंदो आहे, ऐं उहो कॾहिं बि उहो सभिनि जो हूंदो आहे। त भगवान केरु आहे? परमात्मा। छो जी असांजी आत्मा जो पीउ आहे न, असांजी आत्मा जो पीउ परम पिता। ॾिसजे न, परम पिता परमात्मा। परम अर्थात परे ते परे रहण वारी आत्मा, शक्तिशाली आत्मा। त छा थींदो आहे? असां सभु आत्मायूं न मथे रहंदा आहियूं। परमात्मा, असां बि आत्मायूं न परमात्मा सां गॾु मथे ई रहंदा हुआसीं, भगवान सां गॾु। त असां सभु आत्मायूं त हेठि अची वियासीं खेल खेॾण लाइ, लेकिन हिकु आत्मा मथे रहंदी आहे। सभु हेठि न ईंदा आहिनि, छोकी सॼी असां हेठि ईंदा आहियूं न, त असां सभिनि जी आत्माऊं जनम मरण जे चक्कर में ईंदियूं आहिनि न, त हुनजी शक्ति ख़तम थींदी वेंदी आहे। त जॾहिं खेल शुरू थियो हिन सृष्टि ते, त हुन समय हिकु आत्मा चई ठीकु आहे तव्हां सभु वञो, मां मथे ई थो वियां। पोइ जॾहिं तव्हांखे ज़रूरत पईंदी त मां तव्हांजी मदद कंदमि, है न। असां जॾहिं हेठि खेल 5000 साल जो हेठि सृष्टि ते खेल हलंदो आहे, त असां सभु आत्मायूं मथां खां धीरे धीरे हेठि अचूं पिया। कोई सतयुग में आयो, कोई त्रेता में, कोई द्वापर में, कोई कलयुग में। जीअं हिकु मूवी में सभु एक्टर्स हिकु साथ थोड़ी ईंदा आहिनि, कोई शुरू में, कोई विच में, कोई एंड में बि ईंदो आहे। ईअं ई असां सभु आत्मायूं हिकु साथ मथां खां हेठि न ईंदा आहियूं। कोई सतयुग में ईंदी आहे, कोई त्रेता में, कोई द्वापर में, कोई कलयुग में। कलयुग अंत ताईं सभी आत्मायूं मथां खां हेठि अची वेंदियूं आहिनि, लेकिन हिकु आत्मा रहंदी आहे। उहो हिकु, छो जी सभिनि खे पतो आहे भई असां हेठि वेंदासीं त जनम मरण जे चक्कर में शक्ति ख़तम थी वेंदी। त हिकु आत्मा मथे सदैव वेठी हूंदी आहे। उहो चईंदी आहे कि तव्हां जॾहिं जॾहिं मूंखे यादि कंदव न, मां मथे वेठे वेठे बि तव्हांजी मदद कंदमि। त भगवान अर्थात जेकी आत्मा मथे रहंदी आहे न सदा, जेकी आत्मा हिन सृष्टि ते अची करे असां जीअं शरीर न वठंदी आहे पंहिंजो, जेकी आत्मा समय पए त असांजी मदद कंदी आहे। भगवान केरु हूंदो आहे? हिकु अहिड़ी आत्मा आहे जो असांखे समय ते मदद कंदी आहे, जो सदा मथे रहंदी आहे, जो जनम मरण में न ईंदी आहे, जो कॾहिं कंहिंखे दुख न ॾींदी आहे, सभिनि खे सुख ॾींदी आहे, सभिनि जी मदद कंदी आहे। उनखे असां भगवान चईंदा आहियूं। त काथे हिकु परमात्मा भगवान, परमात्मा जो असां सभिनि जी मदद कंदी आहे, उहा असांजे लाइ मथे वेठी आहे। चए थी तव्हां जॾहिं बि तव्हांखे ज़रूरत पए ख़ुदि खे आत्मा सम्झी मूंखे यादि करो। अच्छा, परमात्मा सां शक्ति कीअं वठी सघंदासीं?
खुद खे आत्मा सम्झी करे उनखे बि निराकार रूप में यादि कंदव न त तव्हांखे शक्ति मिली वेंदी। त ॻाल्हि एतिरी सी हुई कि जॾहिं हेठि आयासीं त असांखे हुन आत्मा चई भई तव्हां वञो था त जॾहिं बि तव्हांखे ज़रूरत पए हेठि त खुद खे आत्मा सम्झिजो, मूंखे मथे पर निराकार रूप में यादि कजो त मां मथां शक्ति मोकिले छॾंदमि। पोइ कलयुग अंत जे समय त मां हेठि, लेकिन असां सभु भुलिजी वेंदा आहियूं हेठि अची करे। असां सभु हेठि अची करे जनम मरण जे चक्कर में अची आत्मा भुलिजी वेंदी आहे। पहिरियों त ॾिसो असां माण्हू, ॾिसो तव्हां अगरि ॿुधो हूंदो या ॾिठो हूंदो, भई पहिरियों माण्हू शिवलिंग जी पूजा कंदा हुया न, उनखे शिव खे यादि कंदा हुया सभी। हर धर्म वारा बि निराकार खे ही यादि कंदा हुया। पहिरियों बि शिव जी पूजा थी हुई। हर धर्म स्थापक बि यही चए थो न, हुन निराकार खे यादि करो। ये त हाणे हिन दुनिया में एॾा सारा मूर्तियूं, एॾा सारा रूप भगवान जा ठाहे वेठा आहिनि। ॾिसो काथे असांखे परमात्मा चयो हुन जेकी मथे आत्मा रहंदी आहे हुन चई मूंखे निराकार रूप में यादि करो, त असां लिंग ठाहे करे हुनखे यादि पिया करूं। जॾहिं द्वापर युग में दुख आयो, भई लिंग ठाहे करे असां हुनखे यादि पिया करूं भई असांखे शक्ति ॾे। हाणे ॾाढो दुख थो थिए विकार बुराइनि जे कारण, पर हाणे ॾिसो काथे असां केॾो भटकी आहियूं। पहिरियों त शिवलिंग, पोइ मूर्ति पूजा शुरू करी, पोइ ग्रंथ शास्त्रनि खे भॻवान मञियो, पोइ तत्वनि खे, पेड़ पौधनि खे, जीव जंतु जानवरनि खे, सूर्य चांद खे। हाणे त कण कण में ई भॻवान आहे। हाणे त माण्हू चवनि था असां ई भॻवान आहियूं। त इहे पाप न थियो? ही त ग़लति थियो न। असां कंहिंखे ग़लति राह ते हलायूं था, भई असां ई भॻवान आहियूं। सन्यासी चवंदा आहिनि न शिवोहम, मां ई शिव आहियां। पहिरियों त सन्यासी चवंदा हुया, इहे गुरु संत सन्यासी चवंदा हुया असां भॻवान खे न ॼाणंदा आहियूं, नेति कंदा हुया, न ॼाणंदा आहियूं, न ॼाणंदा आहियूं। हाणे त चवनि था शिवोहम, असां ई भॻवान आहियूं। तॾहिं त पाप वधी वियो आहे न दुनिया में। काथे भॻवान अर्थात हिकु अहिड़ी आत्मा जो मथे रहंदी आहे ऐं चए थी मथे खां मूंखे यादि करो त मां तव्हांखे शक्ति ॾियां। काथे असां भॻवान खे हिन दुनिया में केॾा सारा रूप ॾेई छॾिया, केॾा सारा नाम ॾेई छॾिया, केॾो सारो ख़र्चो था करनि माण्हू भॻवान जे नाम तां, त बि माण्हुनि खे दुख परेशानी थिए थी, त बि माण्हुनि जे जीवन में सुख शांती नथी अचे। त हाणे अॼु असांखे परमात्मा छा था चवनि कि सदा ये यादि रखो कि तव्हां आत्मा आहियो, मुंझ। छो जी परमात्मा वॾो आहे न, असांखे शक्ति ॾींदो आहे, मदद कंदो आहे, हिकु पीउ जी रीति पालना ॾींदो आहे, शिक्षायूं ॾींदा आहिनि। हिन करे न असां हुनखे परम पिता ठाहे छॾियो आहे। भई घर में बि ॾिसो, अगरि जेका भाउ भेण माउ पीउ जहिड़ी पालना ॿारनि जी कंदा, चवंदा न इहे त मुंहिंजो पीउ आहे, हीअ त मुंहिंजी माउ जीअं ई पालना कई अथई। त असली मां इहा अथसि जेकी पालना कंदी आहे। त उहा ई बाबा असांखे चवनि था कि हाणे असांखे हिन सृष्टि ते रहंदे हुए सदा इहे यादि रखिणो आहे कि मां आत्मा आहियां ऐं मुंहिंजो पीउ केरु आहे? परम पिता परमात्मा आहे। इहे अंदरि यादि हुजणो खपे। भले तव्हां ॿियनि खे न चओ, लेकिन अंदरि इहे यादि हुजणो खपे। हिन सां असांखे नशो ईंदो आहे, असांजी स्थिति ॾाढी ऊची थी वेंदी आहे, असां सभिनि जी मदद कंदा आहियूं, असां सभिनि खे सुख शांती ॾींदा आहियूं, असां सभिनि खे ख़ुशियूं ॾींदा आहियूं। छो जी मां कंहिंजो ॿारु आहियां? परमात्मा जो। ऐं हुन वटि त आहे ई ज्ञान गुण शक्तियूं, उहो थोरी सेखारींदो, कॾहिं बि न चईंदो कि तव्हां ते कोई क्रोध थो करे न त तव्हां बि हुनखे उल्टो सुल्टो ॿुधायो। हितां जा माउ पीउ त चई बि ॾींदा संबंधी कि अच्छा उहो तोसां ईअं ॻाल्हाए थी त तूं बि ॿुधाए ॾेसि ॿ टे, चुप थी वेंदी। लेकिन असांजो परमात्मा पीउ असांखे कॾहिं बि अहिड़ी राह न ॾेखारींदो कि तूं बि चिल्लाएसि।
हिन रीति असांखे भगवान खे यादि करो। कहिड़ी रीति कहिड़े रूप में यादि करिणो आहे? निराकार रूप में। असां भगवान खे छो था यादि करूं? छो जो असांजी आत्मा में शक्ति भरदो आहे, असांजी आत्मा में गुण भरदो आहे, असांजी आत्मा में सम्झ भरदो आहे। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदाना योग द्वारा ऊंची स्थिति जो अनुभव करण वारा डबल लाइट फरिश्ता ठहो। बाबा चवनि था तव्हां राजयोगी ॿार आहियो न। राजयोगी ॿार योग जी स्थिति जो अनुभव कंदा आहिनि। जेका राजयोग अर्थात परमात्मा खे यादि करे खुद जी स्थूल ऐं सूक्ष्म कर्मेंद्रियनि ते राज्य करणु। त बाबा असांखे चवनि था कि तव्हां राजयोगी ॿार योग अर्थात परमात्मा की यादि में रही करे पंहिंजी स्थिति खे ऊंचो ठाहे सघंदा आहियो। असां आत्मिक स्थिति खे ऊंचो ठाहींदा आहियूं। ऐं जेका दुनिया में हठ योगी आहिनि उहे शरीर खे ऊंचो उठाईंदा आहिनि। काथे असां सदा आत्मिक स्थिति में स्थित रहण वारा, पंहिंजे खे ऊंचो सम्झण वारा। असां पंहिंजे पाण खे ऊंचो कीअं सम्झंदा आहियूं? परमात्मा जो ॿार सम्झी करे। और दुनिया में जो हठ योगी आहिनि उहे इन जे बदिले पंहिंजे शरीर खे ऊंचो उठाए छॾींदा आहिनि। छो जी हठ योग ऐं राजयोग, राजयोग अर्थात जंहिंसां आत्मा शक्तिशाली थिए, ऐं हठ योग अर्थात जंहिंसां शरीर तंदुरुस्त थिए। त बाबा चवनि था कि मन जी स्थिति जो स्थान ऊंचो आहे। असांजे मन में कहिड़ो संकल्प आहे कि परमात्मा असांजो बाप आहे, मां हुनजो ॿार आहियां। त अहिड़ी स्थिति में स्थित रहो कि सदा असांजी बुद्धि परमात्मा सां लॻल रहे। हिन सृष्टि जे असां कर्म करूं था, कर्म क्षेत्र में कर्म त करिणो ई पवंदो आहे। जाते ज़रूरत आहे उते बुद्धि बि लॻाइणी पवंदी आहे, लेकिन बाक़ी समय असांखे सदा पंहिंजो बुद्धि योग द्वारा कंहिंखे यादि करिणो आहे? बाबा खे यादि करिणो आहे। तॾहिं असांजी स्थिति सदा ऊंची रहंदी। पुराणी दुनिया, पुराणे शरीर सां कंहिंसां बि लगाव न हुजणो खपे। त इह लगाव हूंदो आहे न त उहा चीज खींचदी आहे। स्लोगन आहे, बाबा चवनि था कि हाणे दुआनि जे खातनि खे संपन्न ठाहे वठो, तॾहिं तव्हांखे ॿियनि जी बि मदद करे सघंदव। हाणे अहिड़ा कर्म करो कि माण्हू तव्हांखे दुआयूं ॾियनि। असां वटि अगरि दुआनि जो स्टॉक भरपूर हूंदो न त असां जीवन में हर परिस्थिति खे पार करे वठंदासीं। जीवन में हर परिस्थिति खे पार करे वठंदासीं त असां ॿियनि जी बि मदद करे सघंदासीं। न त ख़ुदि जे ई कम में बिज़ी आहियो, फ़ाइदो न आहे न। त बाबा चवनि था कि हाणे जीवन में अॻियां वधण जो सहज साधन कहिड़ो आहे? अहिड़ा कर्म करो जंहिंसां माण्हुनि जी असांखे दुआयूं मिलनि। अहिड़ा कर्म करो जंहिंसां माण्हुनि जी असांखे दुआयूं मिलनि, तॾहिं असां सदा ख़ुशि संपन्न थी सघंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।